हिकिड़े ॻोठ में धनार रहंदो हो। धनार पंहिंजूं ॿकरियूं वग़ैरह चारींदो हो ऐं धनार तमामु सोच सम्झ वारो हो ऐं तमामु वधीक होशियारु हो ऐं दुनिया जे बारे में वधीक सोचंदो हो, माण्हुनि जे बारे में वधीक सोचंदो हो ऐं इन सां गॾु पंहिंजो कमुकार बि कंदो हो, ॿकरियूं बि चारींदो हो। त हिकु ॾींहुं झंग में ॿकरियूं पिए चारीं ऐं पाण हिकिड़े वण जे हेठि वेही रहियो ऐं दुनियादारी जे बारे में सोचणु लॻो त उतां हिकिड़ो बादशाह ऐं वज़ीर ऐं कुझु सिपाही हुआ, उहे घोड़े ते आया पिए। उहे उन रस्ते तां मटिया त ॾिठूं त धनार कंहिं सोच में वेठो हुजे वण जे हेठि। त हिते बादशाह लही आयो, वज़ीर बि गॾु आयो, कुझु सिपाही आया उन धनार वटि। त धनार ॾिठो त बादशाह आयो आहे। धनार उथी ऐं बादशाह वटि आयो। बादशाह धनार खे चवणु लॻो त ॾे ख़बर कंहिंजे बारे में सोची पियो, जेको सोच में ॿुॾो पियो ऐं ख़ैर त आहे। त हिते हू धनार चवणु लॻो त आउं दुनियादारी जे बारे में सोचां पियो, दुनिया जे माण्हुनि जे लाइ सोचां पियो। त हिते वज़ीर खिलणु लॻो ऐं चवणु लॻो त तूं कहिड़ो बादशाह आहीं या कहिड़ो तूं राजा आहीं जो दुनिया जे बारे में सोची पियो आहे। त हिते धनार चवणु लॻो त सोचणु को ॾोह कोन्हे, लाज़मी न आहे त माण्हू बादशाह हुजे या को वज़ीर हुजे जो सोचे। सोचण जो हक़ त सभिनी खे आहे, इन में को ॾोह त कोन्हे। त बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु सही आहे। त हिते बादशाह चवणु लॻो धनार खे त तूं सोच सम्झ वारो आहीं, मुंहिंजा 3 सुवाल आहिनि, उन टिनी सुवालनि जो जवाबु ॾे। जेकर तूं टिनी सुवालनि जो जवाबु ॾेई वएं त तूं बिल्कुलु सोच ऐं सम्झ वारो आहीं ऐं तमामु होशियारु ऐं ज़हन वारो आहीं। त धनार चवणु लॻो त आउं कोशिशि कंदसि ऐं तुंहिंजे सुवालनि जा जवाब इनशा अल्लाह ॾींदसि तव्हांखे, तव्हां भले मूंखां पुछो। बादशाह चवणु लॻो त दुनिया में सभ खां वधीक कहिड़ी शइ आहे जेका तमामु तेज़ डोड़े थी। ऐं ॿियो सुवालु मुंहिंजो इहो आहे त दुनिया में सभ खां वधीक मिठी शइ कहिड़ी आहे। ऐं टियों मुंहिंजो सुवालु इहो आहे त दुनिया में सभ खां वधीक क़ीमती शइ कहिड़ी आहे। 3 सुवाल मुंहिंजा इहे आहिनि, इन्हनि जो मूंखे जवाबु ॾे। त धनार चवणु लॻो त बिल्कुलु तव्हांखे जवाबु ॾियां थो। त हिते धनार चवणु लॻो त पहिरें सुवाल जो जवाबु इहो आहे त दुनिया में सभ खां तेज़ शइ कहिड़ी आहे जेका डोड़े थी, उहा आहे सोच। सोच अहिड़ी आहे जो अलाए किथे जो किथे पुॼियो वञे, माण्हू सोचे थो अलाए किथे पुॼियो वञे। त बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु तुंहिंजो इहो सुवालु त दुरुस्त आहे, सही आहे। त धनार चवणु लॻो त ॿियो सुवाल जो जवाबु इहो आहे त सभ खां वधीक मिठी शइ दुनिया में उहा आहे निंड। पोइ चाहे अमीर हुजे ग़रीब हुजे, सभिनि खे उहा निंड अचे थी, तमामु मिठी निंड सभिनि खे अचे थी। त बादशाह चवणु लॻो त ॿियो सुवालु बि तुंहिंजो बेशक सही आहे। त धनार चवणु लॻो त 3 सुवाल जो जवाबु इहो अथई, दुनिया में सभ खां वधीक क़ीमती शइ कहिड़ी आहे। ऐं उहा क़ीमती शइ उहा अथई माना पंहिंजो वक़्तु। वक़्तु सभ खां वधीक क़ीमती आहे। अगरि हिकु दफ़ा वियो हलियो त वरी वापसी न ईंदो ऐं वक़्तु अहिड़ी शइ आहे न माण्हू ख़तमु करे सघे थो, न ई उनखे वापसी आणे सघे थो। वक़्तु सभिनि खां वधीक क़ीमती शइ आहे। त हिते वज़ीर मायूस थी वियो ऐं माठ करे वेही रहियो त हीउ वाक़ई हमरा तमामु होशियारु ऐं ज़हन वारो आहे। त बादशाह चवणु लॻो त तूं तमामु होशियारु ऐं ज़हन वारो आहीं, तूं सुभाणे अचिजांइ मुंहिंजी दरबार में। त धनार चवणु लॻो त भले ठीकु आहे। जॾहिं ॿियो ॾींहुं थियो, उहो धनार आयो सिधो हुन बादशाह जी दरबार में। त हिते बादशाह ख़ुशि थियो ऐं बादशाह चवणु लॻो त तूं तमामु होशियारु ऐं ज़हन वारो आहीं, तूं हाणे अॼु खां ॿीहर ॿकरियूं वग़ैरह न चार, तूं मूं वटि वेही रह। आउं बि सोचंदुसि दुनिया जे बारे में, तूं बि सोचिजांइ, तुंहिंजी सोच तमामु वधीक आहे। पाण दुनिया जा मसइला हल कंदासीं, समझदारी सां कमु वठंदासीं। त धनार चवणु लॻो त भले ठीकु आहे। इहा ॻाल्हि वज़ीर खे न वणी। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त आउं हिन खां हिकिड़ो सुवालु अञा पुछा करणु चाहियां थो। त बादशाह चयो त भले पुछा कर। त वज़ीर उन धनार खे चवणु लॻो त सुवालु मुंहिंजो इहो आहे, अगरि कंहिं नदी में बादशाह ऐं को ग़रीब माण्हू ॿई गॾु किरनि था, तूं सभ खां पहिरीं कंहिंखे बचाईंदे। त हिते उहो धनार चवणु लॻो त इन में अमीरी ऐं ग़रीबी ॾिसणी कोन्हे, छो त साह भरी शइ आहे, हुन में बि साह आहे, हुन में बि साह आहे ऐं हुन ॿिन्हिनि जी ज़िंदगी बचाइणु हिकिड़ो फ़र्ज़ु आहे, सो माण्हू ॿिन्ही खे बचाईंदो। त हिते बादशाह तमामु ख़ुशि थियो ऐं बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु सही आहे, तूं सही पियो चईं। त हिते वज़ीर माठ करे वेही रहियो। इन सुवाल जो जवाबु बि हुन धनार ॾेई छॾियो ऐं पोइ त बादशाह उन धनार खे पाण सां गॾु विहारियो। पंहिंजी बादशाही में समझदारी सां कमु वग़ैरह कंदो हुओ, बादशाह बि कंदो हुओ, दुनिया जा मसइला वग़ैरह सभु। ऐं छोकिरो तमामु धनार हो, समझदार ऐं होशियारु हो। पोइ सभिनि जा मसइला ऐं हल वग़ैरह थियो वेंदा हुआ। ऐं दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।